आईनी बेंचनि जी जोड़ जक लाइ ठहराव इतफ़ाक़ी राय सां सिंध असेंबली में मंज़ूर। ठहराव घरू ऐं पार्लियामानी मामलनि वारे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पेश कयो। पीपल्स पार्टी ऐं MQM समेत 123 मेंबरनि ठहराव जे हक़ में वोट ॾिनो। जमात इस्लामी जे फारूक अहमद ऐं सुन्नी इताद काउंसिल जे मेंबरनि ठहराव जी मुखालफ़त कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त असां चाहियूं था त माण्हुनि खे जल्द खां जल्द इंसाफ़ मिले ऐं केस जल्द उखलाइजनि। 26वीं आइनी तरमीम सां समूरनि सूबनि खे हिकु फ़ाइदो थींदो। सही वक़्त ते असां ही ठहराव आंदो आहे। जल्द खां जल्द आइनी बेंचिस ठहणु घुरिजनि। हाई कोर्ट जे जजनि जो अंग बि वधाइणो आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त आइन जे आर्टिकल 202A तहत ठहराव आणण लाइ लाज़मी हो। इहा आइनी घुरिज आहे। मुनशियात इन वक्त असांजे मुआशरे जो अहम ऐं वॾो चैलेंज आहे। सॼे मुल्क में बदकिस्मती सां मुनशियात जी सप्लाई वधी रही आहे। मुनशियात हाणे फैशन बि बणजंदो पियो वञे। एलीट सोसाइटी में कोकेन जे नशे खे अहम सम्झो वेंदो आहे। कोकेन चर्स ऐं हीरोइन सां गॾोगॾु सभ खां वॾो चैलेंज आइस ऐं क्रिस्टल आहे। मुनशियात ख़िलाफ़ एक्शन बि हली रहियो आहे ऐं आगाही जो कम बि हली रहियो आहे। सिंध असेंबली मां मुनशियात ख़िलाफ़ कानून इतफ़ाक़ राय सां मंज़ूर थियणु सुठो सवण आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण जा ध्यान शिकार नोटिस ते सवालनि जा जवाब संदसि चवणु आहे त ऑपोज़िशन बि मुनशियात जी रोकथाम लाइ सुठो कमु कयो आहे। असांखे सभिनी खे गॾिजी मुनशियात जी लानत जो मुक़ाबिलो करणो आहे। मीडिया वारा ऐं MPs बि मुनशियात जी निशानदही कनि। कार्रवाई असां कंदासीं। वालिदैन खे पंहिंजे ॿारनि ते नज़र रखणु घुरिजे। मीडिया ऐं असां सभु इदारा गॾिजी मुनशियात ख़िलाफ़ संजीदा थियूं त 1 महीने अंदरि ख़तमु थी वेंदी। कराची में स्ट्रीट क्राइम जे वाक़िअनि में 26% घटिताई आई आहे। असां 15 पुलिस खे मज़बूत कयो त जीअं फौरी तौर ते वाक़िए वारे हंधि पहुचनि। 7000 CCTV कैमराऊं कम्यूनिटी सां गॾिजी लॻायूं आहिनि। सेफ सिटी प्रोग्राम में 14,000 CCTV कैमराऊं लॻाइणियूं आहिनि। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार शाह सिंध असेंबलीअ में सवालनि जा जवाब। संदसि चवणु आहे त CCTV में गाॾियुनि जी नंबरनि ऐं ॾोहनि में मुलविस माण्हुनि जी सुञाणप थींदी आहे। दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ बि थियण वारी आहे। कराची खे अमन जो गढ़ बणाईंदासीं। सिंध हाई कोर्ट मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी सिधी चूंड ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। हाफ़िज़ नईम ऐं ॿियनि जूं दरख़्वास्तूं रद्द। अदालत मूजिबि सभु बाद में जारी कंदासीं। मेयर जे वकील खां पोइ दरख़्वास्त गुज़ार जे वकील पंहिंजा दलील पेश कया। एडवोकेट तारिक मंसूर चयो त असां हिकु नोटिफिकेशन पेश करणु चाहियूं था। इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन सां इलेक्शन जो मरहलो शुरू थींदो आहे। जमात इस्लामी 26वीं आइनी तरमीम खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान आला अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में वफ़ाक़ समेत चइनी सूबनि खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त 26वीं आइनी तरमीम बुनियादी हक़नि जे ख़िलाफ़ आहे। आइनी तरमीम बुनियादी आइनी ढांचे ऐं केतिरनि ई आइनी शिकुनि जे भञकड़ी आहे। इस्तदा आहे त 26वीं आइनी तरमीम खे कलअदम करार ॾिनो वञे। अमेरिका जो ईंदड़ सदर केरु थींदो? अमेरिका में चूंड मुहिम जो अॼु आख़िरी ॾिहाड़ो। तयारियूं मुकमल। बैलेट बॉक्सिस, पेपर्स ऐं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनूं पोलिंग सेंटर्स में पहुचायूं वयूं। 24 करोड़ खां वधीक माण्हू पंहिंजे वोटनि जो हक़ अदा कंदा। 7 करोड़ माण्हुनि पोलिंग डे खां पहिरीं वोट कास्ट करे छॾियो। नॉर्थ कैरोलिना ऐं वोटिंग जी शरह 55% रिकॉर्ड। जॉर्जिया में 50 ऐं टेनेसी में 49% वोट कास्ट कया विया। टेक्सास ऐं फ्लोरिडा में 47% वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ अदा कयो। चूंडुनि में 435 ऐवान जे नुमाइंदनि जी चूंड कई वई। हिज़्बुल्लाह जी इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे हिकु भेरो ॿीहर निशानो बणाइण जी कोशिश। लिबनानी सरहद वेझो मेटोला में नेतन्याहू जी आमद खां पहिरीं ड्रोन हमिलो। ड्रोन इसराइली वज़ीर आज़म जे दौरे खां 20 मिंट अॻु में कयो वियो। वाक़े खां पोइ नेतन्याहू पंहिंजो मेटोला जो दौरो मुलतवी करे छॾियो। ईरान इसराइल ते जवाबी हमले जो इशारो ॾेई छॾियो। ईरान ख़िते जे मुल्कनि खे इसराइल ते हमले खां आगाह करे छॾियो।
अमरीकी अख़बार जी दावा रिपोर्ट मूजिब तेहरान ख़िते जे सिफ़ारतकारनि खे ॿुधायो त इसराइल ते वधीक ताक़तवर जंगी हथियार इस्तेमालु कंदो। अमरीका ईरान खे तंबीह कई हुई त ईरान जी जवाबी कार्रवाई ते इसराइल खे रद्द अमल खां न रोके सघंदासीं। वफ़ाक़ी सरकार पार्लियामेंट में 3 अहम बिल मंजूर कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। क़ौमी असेंबली जो अहम इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो। 7 नुकाती एजेंडा जारी। प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी बिल पेश कयो वेंदो। प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी बिल जी मंजूरी खां पोइ सुप्रीम कोर्ट में जजिस जो अंग 17 मां वधी 25 थी वेंदो। दहशतगर्दी जे अंत बाबति तरमीमी बिल बि मंजूरी लाइ ऐवान में पेश करण जो इम्कान। हुकूमती मेंबरनि खे अॼु ऐवान में शिरकत यकीनी बणाइण जी हिदायत। वज़ीर आज़म सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। ज़रीन मूजिब इजलास में हज पॉलिसी 2025 जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। घरू वज़ारत इस्लामाबाद सेंट्रल बिज़नेस डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट अथॉरिटी जे क़याम जे समरी पेश कंदी। चेयरमैन NIRC जे मुक़ररी जी मंज़ूरी भी एजेंडा में शामिल आहे। इजलास में आइनी ऐं क़ानूनी मामलनि ते गौर कयो वेंदो। काबीना मुल्की मुआशी ऐं अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदी। इस्लामाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत PTI अगवान आज़म सवाती जे 8 केसनि में गिरफ़्तारी खां अगवारी ज़मानत मंजूर करे वरिती। प्रोसिक्यूटर ऐं आज़म सवाती जो वकील अदालत में पेश थिया। अदालत 20,000 रुपयनि जे मुचलकनि एवज़ 8 केसनि में आज़म सवाती जी गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत वारी दरख़्वास्त मंजूर कई। नए दरे भरिसां सखर लाड़खणे रोड ते मोटरसाइकिल सवारनि सां हादिसो। हिकु ॼणो फोत 2 ज़ख़्मी। फोती जी सुञाणप निजी कंपनी के मुलाज़िम अब्दुल रहीम नाले सां थी। ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचाया वियो। सन वेझो खाणोठ थाणे जी हद इंडस हाईवे ते हादसे में ज़ख़्मी थियल नींगर कालू खोसो अस्पताल में दम ॾेई छॾियो। पहिरें वनडे मैच में पाकिस्तान ऑस्ट्रेलिया के मैच खटण लाइ 203 रन्सुनि जो टारगेट ॾेई छॾियो। ऑस्ट्रेलियन टीम जी बैटिंग जारी। मेलबर्न में खेॾी वेंदड़ मैच में पाकिस्तानी बैटिंग लाइन ॾुखियाईनि जो शिकार रही। कप्तान मोहम्मद रिज़वान 44 रन्सुनि जे इनिंग्स खेॾी। फास्ट बॉलर नसीम शाह शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे 4 छकनि ऐं 1 चौक जी मदद सां 40 रन्सूं ठाहियूं। ऑस्ट्रेलिया तरफ़ां मिचेल स्टार्क 3, पैट कमिंस ऐं एडम ज़म्पा 2 विकेटूं वरितियूं।